अस्सलाम वालेकुम दोस्तों। हींअर असां कयूं था ओड़ो ई इनडायरेक्ट क्वेश्चन हिकिड़ो जंहिंमें सीपी असांखे ॻोल्हणी आहे ऐं प्रॉफिट असांखे ॻोल्हणो आहे। जॾहिं त एसपी मिलियल आहे ऐं प्रॉफिट परसेंटेज मिलियल आहे। प्रॉफिट परसेंटेज मिलियल आहे असांखे मिक्स्ड फॉर्म में, हीअं इन फॉर्म में। हाणे असांखे इहो छा थींदो आहे एक्चुअली, ही ॿई थींदा आहिनि मल्टीप्लाई पाण में, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ जेको जवाबु ईंदो आहे हुन में ही मथियों थींदो आहे प्लस, ठीकु आहे। त 4 17 थींदो आहे असांजो 68 प्लस मथियों करे छॾियो, हेठों सेम रहंदो आहे, त माना थी वेंदो 59 या 69/4। इन करे मां हिते ऑलरेडी लिखी छॾियो आहे 69/4 इक्वल्स टू 69/4, ठीकु आहे। माना जेकॾहिं मिक्स हुजे त हुनखे तव्हां पहिरियां इम्प्रॉपर बणाइणो पवंदो तव्हांखे इन तरीक़े सां। इन खां बाद में असांखे छा ॻोल्हणो, पी ऐं सी पी। मां पहिरियां पी थो ॻोल्हियां ऐं पी जे लाइ फॉर्मूलो आहे एस पी माइनस सी पी। त एस पी त मिलियल आहे, माइनस सी पी मां लिखियो आहे सेम, ठीकु आहे। मां मतिलबु हिकिड़ो असांखे पी जो आंसर त कोन आयो आहे, पर हिकिड़ी इक्वेशन ठाहे छॾी आहे जेका मां यूज़ कंदुमि। हाणे मूंखे प्रॉफिट परसेंटेज जो बि ख़बर आहे फॉर्मूलो, उहो असांजो इहे फॉर्मूलो आहे 3 नंबर। त प्रॉफिट परसेंटेज इज़ इक्वल टू पी अपॉन सी पी मल्टीप्लाई 100, ठीकु आहे। हाणे पी छा आहे, पी जी जाइ ते मां सॼी इक्वेशन रखंदुमि, छो त पी मूंखे हिकिड़ो नंबर न मिलियो आहे कोई, ठीकु आहे दोस्तो। हाणे छो त प्रॉफिट को नंबर हुजे हा त मां पी जी जाइ ते सेम रखां, पर नंबर न आहे, इक्वेशन आहे जेका मां ठाही आहे उहा मां सेम रखंदुमि। बाबा 28.14 14 अथव माइनस सी पी अपॉन सी पी। हीअ सॼो पी आहे उहो रखियो हुयो एसि ताईं ऐं अपॉन सी पी साॻियो हुयो ऐं मल्टीप्लाई 100 बि साॻियो। ऐं प्रॉफिट परसेंटेज जी जाइ ते मां रखियो आहे 69/4, छो त मां हिनखे सॉल्व करे 69/4 कढियो आहे, ठीकु आहे। उहो ई इन खां बाद में छा हिन पासे मां सेटिंग करे छॾी। हाणे ॾिसो त छा करिणो पवंदो, हीउ जेको 4 आहे इहो त डिवाइड में पियो आहे, मथे नंबर पियो आहे। हीउ जेको 100 आहे न, हीउ 100 हिते छा थो करे, मल्टीप्लाई थो करे। ऐं इहो जॾहिं इन पासे ईंदो हिते त हेठि ईंदो, 69 जे हेठि ईंदो। हाणे 69 खां हेठि ऑलरेडी हिकिड़ो पियो आहे, मतिलबु 4। हीउ जॾहिं 100 ईंदो त मां हुनखे ईअं त नथो रखी सघां न, ज़ाहिर हुनजे विच में मल्टीप्लाई ॾेई रखंदुमि। इन करे मां हिननि खे मल्टीप्लाई करे हिते रखियो आहे। हाणे 69 सी पी, अच्छा हीउ सी पी काॾों आयो आहे, छो त हीउ डिवाइड में आहे। हीउ जॾहिं इन ॾे वेंदो छा कंदो, मल्टीप्लाई कंदो। 69 मल्टीप्लाई सी पी सिधो 69 सी पी थींदो आहे, ठीकु आहे। त हे थी 69 सी पी, हेॾे बाक़ी छा थो बचे, हेॾे ई थो बचे 28.14 माइनस सी पी, छो त मां 100 बि खणी आयो आहियां हेॾे ऐं हिन जे हेठां जेको सी पी हुयो उहो बि खणी वियो आहियां परते। हाणे हिते थी 69 सी पी अपॉन 400, 4 टाइम्स 100 इज़ 400 ऐं हे साॻियो। हाणे माना 400 खे वरी हिन पासे खणी थो वञा, हे डिवाइड थो करे हिते मल्टीप्लाई कंदो त हिन सॼे सां मल्टीप्लाई कंदो, यानी पहिरियां कंदो 28.14 सां, हिते ॾिसो मल्टीप्लाई करे रखियो आहे मां, पोइ माइनस साॻी, पोइ वरी सी पी सां बि 400 अची कंदो, यानी 400 सी पी थी वेंदो। हाणे जॾहिं 400 मल्टीप्लाई 28.14 थींदो त इहो थी वेंदो 11,256 माइनस 400 सी पी। हाणे हिते माइनस सी पी आहे, इनखे मां हिन पासे खणी वञा त प्लस थी वेंदो। हे ॾिसो हीउ त ऑलरेडी पियो हुयो 69 सी पी, पोइ जेको हीउ 400 आहे इहो हिन पासे आयो त प्लस जो थी वियो, बाक़ी इक्वल सेम 11,256 सेम। हिते जॾहिं हिनखे प्लस कयो त हे थी वियो 469 सी पी ऐं हेॾे साॻियो नंबर। हाणे सी पी कढणो आहे त 469 ते छा थो करे, ॾिसो हीउ अगरि 69 छा थो करे सी पी सां, कुझु बि न, विच में कुझु न अथनि, यानी मल्टीप्लाई अथनि। हीउ हिन फॉर्म में हूंदो, 69 अलॻि हूंदो आहे, सी पी अलॻि। ईअं ई 469 बि मल्टीप्लाई जे फॉर्म में, हेॾे वेंदा त डिवाइड कंदा, ऐं जॾहिं इन नंबर ॿिन्ही खे असां कैलकुलेटर ते डिवाइड कयोसीं त जवाबु आयो 24। हीउ छाजो जवाबु आयो, सी पी जो, ठीकु आहे। यानी असांजी सी पी अची वई आहे 24। हाणे असांखे परसेंटेज ॻोल्हणी आहे। परसेंटेज पोइ तमामु ईज़ी थी वेंदी। परसेंटेज जो फॉर्मूलो छा आहे, सॉरी प्रॉफिट ॻोल्हणो आहे। प्रॉफिट जो फॉर्मूलो छा आहे, प्रॉफिट जो फॉर्मूलो आहे बाबा एस पी माइनस सी पी। एस पी असांजी घणी आहे 28.14
माइनस सी पी गणी 24 इतने बचो 4.14 यानी प्रॉफिट घणो अची वियो 4.14 असांजी ॿई शयूं लभियूं आहिनि। अहिड़े क़िस्म जा क्वेश्चन अची सघनि था ग्रेजुएशन लेवल ताईं या वधि में वधि इंटर ताईं। मैट्रिक में कोन ईंदा, ठीकु आहे, पर ही ग्रेजुएशन इंटर में मां इन करे हिननि खे होॾे अपलोड थो कयां, ही हुन में न ईंदा। पर उहे जेके सिधा क्वेश्चन्स आहिनि मतिलबु प्रॉफिट, ही जेके चारई फार्मूला आहिनि इन्हनि मां अगरि काई शइ लभणी पवंदी, इहे सभई तव्हांजा मैट्रिक में बि अची सघनि था, इंटर में बि, ग्रेजुएशन में बि। पर ही जेके टेढ़ा क्वेश्चन्स आहिनि न इनडायरेक्ट, इहे तव्हांजा ग्रेजुएशन ऐं इंटर में अची सघनि था। उमेदु आहे तव्हांखे हीउ वीडियो सम्झ में आयो हूंदो। जेकॾहिं न काई मुश्किल आहे त कमेंट में लिखी सघो था।